अचो त ॿुधऊं रिश्तो.com खे सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। जय झूलेलाल दोस्तों, मां निखिल रमण राजपाल तव्हां सभिनी जो तहे दिल सां स्वागत थो करियां पियो असांजे हिन स्पेशल पॉडकास्ट जे एपिसोड में। दोस्तों, रिश्तो.com इहो नालो कंहिं इंट्रोडक्शन जो मोहताज कोन आहे। अॼु हर को सिंधी परिवार इन नाले खां वाक़िफ़ आहे। अॼु असांजे हिन पॉडकास्ट जे एपिसोड में असां सां गॾु मिसिस दित्या बुरानी जी गॾु आहिनि, जेके रिश्तो.com खे रिप्रेज़ेंट करे रहिया आहिनि। मां दित्या जी तव्हांखे रिक्वेस्ट कंदुमि त असांजे दर्शकनि खे रिश्तो.com जे बारे में हिकु ब्रीफ इंट्रोडक्शन ॾींदा। जय झूलेलाल जी। रिश्तो.com हिकु पॉपुलर सिंधी मैट्रिमोनियल साइट आहे जेका सिर्फ़ इंडिया में न पर असांजी रिश्तो.com आउट ऑफ इंडिया बि ॾाढी फेमस आहे। मतिलबु त ईअं चई थो सघिजे त जिते बि देश में या विदेश में सिंधी परिवार रहंदा आहिनि उते रिश्तो.com मौजूदु आहे। जी बिल्कुलु। ऐं ॿियो, जीअं तव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह जो यूथ ऑनलाइन कनेक्टेड आहे, त असांजो रिश्तो.com अॼुकल्ह जे यूथ खे इहा फैसिलिटी पिणु ॾिए थो कि हू घर वेठे पंहिंजा रिश्ता ऑनलाइन रजिस्टर करे सघनि। ओके, दैट्स ग्रेट। दित्या जी, मां तव्हांखां इहो ॼाणणु चाहींदुमि त रिश्तो.com में ऐं ॿियनि मैट्रिमोनियल साइट्स में छा डिफरेंसेस आहे? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त रिश्तो.com सिंधियुनि लाइ हिकु डेडिकेटेड मैट्रिमोनियल साइट आहे। ओके, ॿियो? ॿी ॻाल्हि, रिश्तो.com जी फ्री रजिस्ट्रेशन ऐं मेंबरशिप चार्जिस ॿियनि साइट्स खां कंपैरेटिवली घटि आहिनि। फ्री रजिस्ट्रेशन ऐं मेंबरशिप चार्जिस, मैडम इन खे थोरो एलेबोरेट कंदा? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त मां इहा क्लियर करणु चाहींदुसि त फ्री रजिस्ट्रेशन ऐं मेंबरशिप ॿ अलॻि ॻाल्हियूं आहिनि। फ्री रजिस्ट्रेशन करण सां क्लाइंट जो प्रोफाइल ऐं नालो असांजी वेबसाइट ते डिस्प्ले थी वेंदो आहे, पर जेकॾहिं हू चाहे थो त हुननि जी कॉन्टेक्ट डिटेल्स डिस्प्ले थियनि त हुननि खे मेंबरशिप फीस पे करणी पवंदी। ओके, त मतिलबु जीअं एप्स में हिकिड़ो फ्री ट्रायल ऐं प्रीमियम सब्सक्रिप्शन थींदो आहे तीअं ई। एग्जैक्टली। इनफैक्ट मां दर्शकनि खे इहा ॻाल्हि ॿुधाइणु चाहींदमि त अॼु जे ॾींहं में 34,000 खां वधीक सिंधी परिवार रिश्तो.com सां जुड़ियल आहिनि ऐं असांजी वेबसाइट ते रजिस्टर करे हिन जो फ़ाइदो वठी रहिया आहिनि। वाओ, दैट्स ग्रेट। ऐं मूंखे उमेद आहे त अॻिते हली इहो काउंट अञा बि वधंदो। दित्या जी, फ्री रजिस्ट्रेशन ऐं पेड मेंबरशिप में छा की डिफरेंसेस आहिनि? फ्री रजिस्ट्रेशन सां क्लाइंट खे ॿियनि क्लाइंट्स जूं सिर्फ़ बेसिक डिटेल्स ॾिसण ईंदियूं। अगरि हुननि खे हुननि जूं कॉन्टेक्ट डिटेल्स ॾियणियूं आहिनि त हुननि खे पेड मेंबरशिप वठणी पवंदी। ओके, त तव्हांजो इहो फीचर हिकु कंसेंट खे प्रमोट थो करे, उन सां गॾोगॾु तव्हांजे मेंबर जूं डिटेल्स बि सेव थो रखे पियो। यस, एग्जैक्टली। दित्या जी, हिकु क्वेरी हुई त कुझु केसेस में पेड मेंबर्स जो हिकु टेन्योर में रिश्तो कोन थींदो आहे। वेरी गुड क्वेश्चन। ॾिसो, रिश्तो.com में केतिरा ई केसेस ईअं बि आहिनि जिन जो मेंबरशिप खां विदिन 15 डेज़ जे अंदरि कमु थी वेंदो आहे। ओके। हा, पर ईअं बि कुझु केसेस आहिनि जिन जो फर्स्ट टेन्योर में अगरि कमु न थियो आहे त हुननि जो सेकेंड मेंबरशिप वठण खां पोइ कमु थी वेंदो आहे। अच्छा दित्या जी, फर्स्ट टेन्योर में कमु न थियण जा के तव्हांजे हिसाब सां रीज़न्स छा था थी सघनि पिया? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त छोकिरे ऐं छोकिरीअ जो हिक ॿिए खे पसंदि करणु नापसंदि करणु हुननि जे हथ में आहे। इहो हुननि जो पर्सनल डिसीजन आहे। ॿी ॻाल्हि त अॼुकल्ह जूं ओवर एक्सपेक्टेशंस ऐं अनरीज़नेबल डिमांड्स, जंहिंजे करे रिश्तो पक थियण में चङो टाइम लॻी वेंदो आहे। बिल्कुलु, तव्हां सही था चओ। दित्या जी, असांजा दर्शक इहो बि ॼाणणु चाहींदा त रिश्तो.com जे चार्जिस जो स्ट्रक्चर कीअं आहे? छा तव्हां बि ॿियनि वांगुरु वेरिएबल चार्जिस वठंदा आहियो, कुझु कमीशन बेसिस या ईअं कुझु? न, बिल्कुलु न। रिश्तो.com जूं चार्जिस फिक्स्ड आहिनि ऐं जेके जाम नॉमिनल आहिनि। अच्छा। प्लस मां दर्शकनि खे इहो बि ॿुधाइणु चाहींदसि कि रिश्तो.com पंहिंजे क्लाइंट्स खे मिलण लाइ, छोकिरे छोकिरी उन्हनि खे जे पेरेंट्स खे मिलण लाइ असांजो रिश्तो मीट जो मीटिंग रूम बि प्रोवाइड कंदा आहियूं, जंहिंजे करे हुननि जा होटल जा अजाया सजाया ख़र्च बची पवंदा आहिनि। वाह, इहा त काफ़ी बहितरीन फैसिलिटी आहे। मां नथो सम्झां त ॿी का मैट्रिमोनियल साइट अहिड़ी का फैसिलिटी ॾींदी हूंदी। जी बिल्कुलु, ॿी का बि मैट्रिमोनियल साइट इहे सभु फैसिलिटीज़ न ॾींदा आहिनि। ओके, दित्या जी, मां इहो ॼाणणु चाहींदुमि त असांजा दर्शक रिश्तो.com में ॿियूं अहिड़ियूं कहिड़ियूं एड ऑन फैसिलिटीज़ एक्सपेक्ट करे था सघनि पिया? ॾिसो, केतिरा दफ़ा ईअं बि थींदो आहे त छोकिरे वारा ऐं छोकिरीअ वारा पाण में मिलण खां शर्माईंदा आहिनि, हेजिटेट फील कंदा आहिनि, त असां रिश्तो.com में हुननि खे काउंसलिंग सर्विसेज बि प्रोवाइड कंदा आहियूं। इहे काउंसलिंग सर्विस ज़रूर पेड हूंदियूं? ऑफकोर्स इहे पेड आहिनि, पर मां इहा ॻाल्हि ॿुधाइणु चाहींदसि त रिश्तो.com जूं काउंसलिंग चार्जिस ॿियनि साइट्स जे कंपेयर में जाम घटि आहिनि। ॿियूं साइट्स जेके 1 महीने में चार्जिस पे वठंदा आहिनि, असां उहे 6 महीननि जे लाइ चार्जिस वठंदा आहियूं। अच्छा। इहे चार्जिस वठण जो इहो रीज़न आहे त असां वटि डेडिकेटेड स्टाफ आहे, कुझु प्रमोशनल चार्जिस प्लस मेंटेनेंस चार्जिस,
फॉर एग्ज़ाम्पल काउंसलिंग मीट में असां पंहिंजे पार्टीज़ खे रिफ्रेशमेंट बि प्रोवाइड कंदा आहियूं ऐं इन्हनि सभिनी चार्जिस जे करे असां पंहिंजे क्लाइंट खां नॉमिनल काउंसलिंग चार्जिस वठंदा आहियूं। ओके दित्या जी, मां इहो पुछणु चाहींदुमि त एतिरा सभु बेनिफिट्स, एतिरियूं सभु फैसिलिटीज़ हेतिरियुनि घटि नॉमिनल चार्जिस में ॾियण जो पर्पस छा आहे? जीअं सिंधी समाज जो भलो थी सघे ऐं हू लखे रुपयनि जी कमीशन ॾियण खां बची सघनि। इनफैक्ट मां पंहिंजे दर्शकनि खे इहो पिणु ॿुधाइणु चाहींदसि त रिश्तो.com जे थ्रू अगरि कंहिं मेंबर जो रिश्तो पक थो थी वञे त असां हुननि जी मेंबरशिप फीस मां कुझु % अमाउंट रिफंड पिणु ॾींदा आहियूं। वाह, केतिरी न सुठी ॻाल्हि आहे। अॼु जे वक़्त में जिते शादियूं करणु, रिश्ता जोड़णु हिकु ॾुखियो कमु थी वियो आहे, उते रिश्तो.com केतिरो न सुहिणे नमूने इन कम खे सवलो बणाए रहियो आहे। असांखे सभिनी दर्शकनि खे, सभिनी सिंधियुनि खे रिश्तो.com ते फ़ख्रु हुजणु खपे। असां सभिनी खे गॾु अची करे हिन वेबसाइट खे, हिन वेंचर खे वधि में वधि प्रमोट करणु खपे। हिननि सां जुड़ी करे हिननि खे हिमथाइणु खपे त जीअं हे अॻे खां अॻियां थी अहिड़ियूं ॿियूं बि केतिरियूं फैसिलिटीज़ ऐं ॿिया बि केतिरा ई बेनिफिट्स असांजे सिंधी परिवारनि खे ॾेई सघनि। त मां मैडम दित्या बुरानी जो मां दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जो हू पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असां सां गॾु जुड़िया ऐं असांजे दर्शकनि खे काफ़ी ॼाण ॾिनो। मैडम, तव्हांजा दिलि सां शुक्राना, महिरबानी। थैंक यू। जय झूलेलाल। रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी।